ॿियो मशहूरु वाक़ियो आहे त हरणी हिकिड़ी हुई जंहिंखे मारी जे पासो पंहिंजे ॼार में फासाए वेठो हुयो ऐं हज़ूर सलाह सलम ताके मचिया पोइ मारी हरणी जो नज़र जो पई हज़ूर पाक ते मिनतूं कई इलाज कई हाणे सॼो उहो हाजी साहब पंहिंजे बयान में समायो आहे दाम में अॼु दिलि दार मोहम्मद साम पई हिकु हरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे दाम में अॼु दिलदार मोहम्मद साम पई हिकु हरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे महबूब चयो ए मारी छॾ बचड़े वाल करे थी कीहूं वो छॾ तई नीअ जे एवज़ में था असीं तो वटि बीहूं नज़र हया वजी हिन ते शिकारी नज़र हया वजी हिन ते मारी हाणे धणीअ लॻ धरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे वाह मारीअ चयो महबूब ख़ुदा जा वेंदी सा वरी कीअं ईंदी ओ केॾी सची त बि कातीअ हेठों कंधु कॾहिं न ॾींदी ओ मुंहिंजी अमानत मोटी न आई त तोखे भलारा भरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे दाम में अॼु दिलदार मोहम्मद साम पई करणी आहे तोखे ज़मानत करणी आहे हज़रत साईं हिन वटि तरसियो ई हैवान उथी हली आहे ओ बकरिन जा बेका चकरे अचे पंहिंजे बचन सां मिली आहे पी वठो बचड़ा थञ पछाड़ी पी वठो बचड़ा थञ पछाड़ी माव अव्हां जी मरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे दाम में अॼु दिलि दार मोहम्मद साम पई हरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे मिठड़े मोहम्मद जो जॾहिं नालो नंढड़नि बाछ भरियो त ॿुधो आहे ओ अमड़ खां ज़्यादा तन जे अंदर में इश्क नबीअ जो उधो आहे जीजल खे चयूं जल्द वठी हल जीजल खे चयूं जल्द वठी हल हाणे न हयाती घुरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे मोहड़ में माउ ऐं पोयों बचड़ा वलर वठो थे आई मारी ॾाढो ख़ुशि थियो ॾिसी सासीअ जी त सचाई कलमो पढ़ी ही लफ़्ज़ चयाई ओ कलमो पढ़ी ही लफ़्ज़ चयाई त ख़ल्क़ ख़ुदा जी न खरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे मिठड़े मोहम्मद तां ॾिस घोड़ियूं जानवरनि बि जानियूं मारीअ ख़ुदि महबूब जूं झलियूं मोमिन थी महिमानियूं ओ 14 सदीअ जा दुश्मन सड़ंदा है 14 सदीअ जा दुश्मन सड़ंदा सजणनि जी दिलि ठरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे हरणीअ वांगुर बि ही मैसर बचड़नि सूदो सामया भारत ठही पगदार मोहम्मद नालो मिठो तुंहिंजो नाम आहे हो तुंहिंजे मुहाबे ग़ुलाम नबीअ जी है तुंहिंजे मुहाबे ग़ुलाम नबीअ जी तार मां ॿेड़ी तरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे दाम में अॼु दिलदार मोहम्मद साम पई हरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे वाह वाह